मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। हिंदुनि जी होली थिए थी, मुस्लमान शिरकत कंदा। हिंदुनि जी होली जे अंदरि मुस्लमान शिरकत कंदा। केॾो वॾो ख़तरनाक अमल आहे, छाहे इंसानियत आहे। असां पुछा कयूं छाजे करे एंट्री थिए थी हिंदुनि जी होली में मुस्लमाननि जी, जे इंसानियत आहे, मोहबत जो दर्स आहे। मां तव्हां खां पुछा कयां थो, हिन पूरी प्लेनेट अर्थ जे मथां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक केरु आहे जे इंसानियत जो दर्स ॾिनो हुजे? अल्लाह जे नबी खां केरु आहे मथे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक हिन पूरी दुनिया जे मथां कंहिं बि इंसानियत जो दर्स न ॾिनो आहे। बल्कि हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकु मरतबे तौरात जो कुझु टुकड़ो खणी आया ऐं उनखे पढ़नि पिया, ऐं पढ़ंदे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खे जीअं ॾिठो, अल्लाह जे नबी बिल्कुलु नाराज़गी, तमामु घणी शदीद नाराज़गी ॾेखारी। ऐं इन खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए उमर, जेकॾहिं अगरि मूसा अलैहिस्सलाम हिन टाइम निकिरी अचे, मूसा अलैहिस्सलाम जेकॾहिं हिन टाइम निकिरी अचे, मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी नबूअत खे छॾे करे मुंहिंजो उम्मती थींदो ऐं मुंहिंजी पोयां तरीक़े ते हलंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिल्कुलु इन अमल खे पसंदि न कयो ऐं असांजा मुस्लमान हिंदुनि जी होली में एंट्री कयो। हिंदुनि जी होली में जीअं हिंदू हिक ॿिए खे रंग हणनि, सेम सेम मुस्लमाननि खे बि हणनि, मुस्लमान जी दुकान ते अची करे उन्हनि खे हणनि, मुस्लमान खिलनि, भाकुर भाकुर पाइनि, हिननि खे हे हो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहु। अल्लाह जे नबी फरमाए, जंहिंसां दुनिया में मुशाबित रखो था, हिंदू सां रखो था, ईसाई सां रखो था, सिख सां रखो था, क़यामत ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन्हनि सां गॾु उथी बीहंदव, उन्हनि सां गॾु जेको आहे खड़ा थी करे बीहंदव। हिमत कयो, जेके चवंदा न असां हिंदुनि जो प्रसाद खाऊं था, होली में शिरकत कयूं था, तव्हांखे हिमत थिए हिकिड़े जुमे ते कंहिं हिंदू दीवान हज़रत खे जुमे नमाज़ वठी अचो, वठी अचो कंहिं हिकिड़े खे। मुस्लमान हिमत कयो, यादि रहे तो क़ुरान हकीम अल्लाह ताला फरमायो, उन्हनि जो दीन उन्हनि सां ऐं तव्हांजो दीन तव्हां सां। अहिड़े तमामु मौक़नि ते जेके असांजा मुस्लमान जेके घटि अकुल वारा, घटि सम्झ वारा एंट्री कनि था, हे हिकु जाहिलाना सोच ऐं जाहिलाना तरीक़ो आहे। मुस्लमान जे लाइ मुनासिबु आहे ई न। मुस्लमान जे लाइ बहितरीनु तरीक़ो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जो आहे। इहो ई मुस्लमान नमाज़ न पढ़ंदो, इहो ई मुस्लमान क़ुरान जी तिलावत न कंदो, हिंदुनि जो प्रसाद खाईंदो, हिंदुनि जी होली में एंट्री कंदो। यार इन मक़ाम ते तव्हां मुस्लमान रो, अफ़सोस कयो, कहिड़े मक़ाम ते तव्हां मुस्लमान हलो था।